नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी आहे। मोरो का ख़बर ॾींदा हलूं त राति देर सां सरह बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। हिकु धुर पारां ॿी धुर जे माण्हुनि खे घुराइण खां पोइ सुहिराम बिरादरी जे माण्हुनि ते हमिलो, जंहिं जे नतीजे में सरह बिरादरी जा 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे ज़ख़्मी हालत में इस्पताल आंदो वियो। इन मौक़े ते ज़ख़्मियुनि जे वारिस ख़ालिद सरियों साफ़ियुनि खे ॿुधायो त असांजे पंहिंजी बिरादरी सां मामूली ॻाल्हि ते झेड़ो थी पियो, जंहिं त असांजे माइटनि लुंड बिरादरी जे माण्हुनि खे घुराए जिन अचण सां असांजे छोकिरनि ते लठुनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिं जे नतीजे में परवेज़, दिलशाद, आफ़ताब, ज़ैन, दिलदार ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इस्पताल आंदो वियो, जिथे वरी ज़ख़्मियुनि मथां लुंड बिरादरी जे माण्हुनि ॿीहर हमिलो कयो। हिन वधीक चयो त असां शरीफ़ शहरी आहियूं, असां ते हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।